सकरण सीनियर सियासतदान पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध काउंसिल के मेंबर हाजी अल्लाह बख्श लाखो चयो आहे त ज़िंदगी जी मसरूफ़ियात ऐं नफ़्सा नफ़्सी मां निकिरी कुझु घड़ियूं मुक़दस जॻहियुनि अज़ीम हस्तियुनि जी बारगाहुनि में हाज़िरी भरणु घुरिजे। आकिब रज़ा सियाल मूजिबि हू लाखा हाउस ते खेसि इराक़ जी ज़ियारतूं करे अचण ते खेसि मुबारकूं ॾियण वारे सां ॻाल्हाए रहियो हो त इराक़ जे दौरे दौरान सैयदना मौला अली मुश्किल कुशा इमाम आली मक़ाम सैयदना हुसैन अलैहिस्सलाम पीरानी पीर सैयदना अब्दुल क़ादिर जिलानी ऐं गाज़ी अब्बास अलमदार समेत केतिरनि ई अज़ीम हस्तियुनि जे बारगाह में हाज़िरी जी सआदत मिली। हाजी अल्लाह बख्श लाखो चयो त दुआ आहे त अल्लाह साईं हर मुसलमाननि खे अहिड़ियूं ज़ियारतूं नसीब फरमाए। मुबारकूं ॾियण वारनि में सरदार जाम फेरोज़ उन्नड़, सरदार वसीम कीरियो, न्याज़ अली सियाल, सालम ख़ान ज़रदारी, सैयद अली हैदर शाह, ज़फ़र ख़ान ज़रदारी, रईस मिहार ख़ान मक्सी, ग़ुलाम मुर्तज़ा मक्सी, रज़ा मोहम्मद सियाल, ग़ुलाम हैदर सोलंगी समेत शहर जूं कई शख़्सियतूं पिणु शामिल हुयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।